मेहर खां रिपोर्ट करे रहियो आहे शाहिद मैसर। सिंध यूनाइटेड पार्टी पारां मेहर में ज़रई ज़मीन ज़रई पाणी जी खोट आबपाशी खाते जे एसटीओ ऐं ॿियनि पारां पैसनि एवज़ पाणी विकिरो करण ख़िलाफ़ सिकंदर सोढर, हबीब हुज़ूरी, मजीद सोढर ऐं ॿियनि जी अॻवानी में मेहर बाईपास वटि एहतिजाजी मुज़ाहिरो करे इंडस हाईवे ते एहतिजाजी धरणो हणण बाद में मेहर बाईपास खां नेशनल प्रेस क्लब मेहर ताईं रैली कढी वई। रैली में शामिल माण्हुनि हिक कुलवाह समेत मेहर जे वाहन ऐं शाखुनि में ज़रई पाणी जी खोट ख़िलाफ़ शदीद नारेबाज़ी कंदा रहिया। उन मौके ते मुज़ाहिरे खे ख़िताब कंदे अॻवाननि चयो त मेहर में राइस केनाल ऐं उन मां निकिरंदड़ वाहन ऐं शाखुनि में ज़रई पाणी जी सख़्त खोट आहे। आबपाशी अमलदारनि जी नाअहली सबबि कुझु हंधनि ते तयार थियल फसल सूखड़े जो शिकार आहे त कुझु हंधनि ते फसल लाइ पाणी नाहे, जंहिं सबबि आबादगार हारी परेशान आहिनि। हुन चयो त आबपाशी खाते जा अमलदार पाणी पैसनि ते विकिरो करे रहिया आहिनि। माण्हू पंहिंजे फसलुनि खे पाणी ॾियण लाइ परेशान आहिनि। दरियाउनि अंदरि ॿोॾि अचण बावजूदि फसल लाइ पाणी नाहे। हुननि घुर कई आहे त मेहर में राइस केनाल ऐं उन मां निकिरंदड़ वाहन ऐं शाखुनि में पाणी जी खोट ख़तम करे नाअहल आबपाशी एसडीओ आशिक़ चांडियो ॿियनि खे हटायो वञे।